नाज़रीन अवामी न्यूज़ में ख़बरुनि सिलसिलो जारी है। हिन वक्त कराची में ख़बर ॾींदा क़ौमी असेंबली जे इक़्तिसादी मामलनि वारे स्टैंडिंग कमेटी में ॿुधायो वियो आहे त पाकिस्तान जो परॾेही कर्ज़ ऐं रहतूं 122 अरब 4 करोड़ 50 लख डॉलर ताईं पहुची वियो आहे। इस्लामाबाद में इक़्तिसादी मामलनि जो इजलास मीर खान मोहम्मद जमाली जी सदारत हेठि थियो, जंहिं दौरान इक़्तिसादी मामलनि जे अमलदारनि ब्रीफिंग ॾींदे ॿुधायो त 2018 खां हिन वक़्त ताईं 3 सालनि में 26 अरब डॉलर खां वधीक इज़ाफ़ो थियो आहे। ब्रीफिंग में ॿुधायो वियो त जून 2018 में पाकिस्तान जो परॾेही कर्ज़ ऐं रहतूं 96 अरब 6 करोड़ डॉलर, जून 2019 में 106 अरब 25 करोड़ 60 लख डॉलर, जून 2020 में 112 अरब 91 करोड़ 20 लख डॉलर, जून 2021 में 121 अरब 39 करोड़ लख डॉलर हो, जेको 31 2021 में 120 अरब 4 करोड़ 50 लख डॉलर ताईं पहुची वियो आहे। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।